ओम शांति। अॼु मिले तारीख़ आहे 29/3/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार विचार सागर मंथन करण जी आदत विझो। विचार सागर मंथन करण जी आदत विझो। एकांत में सुबुह सुबुह विचार सागर मंथन करो। एकांत में सुबुह सुबुह विचार सागर मंथन करो त अनेक नई नई पॉइंट्स बुद्धि में ईंदियूं। प्रश्न ॿारनि खे पंहिंजी अवस्था फर्स्ट क्लास ठाहिणी आहे त कंहिं कंहिं ॻाल्हियुनि जो सदा ध्यानु रहे। उत्तर आहे, हिकु बाप जो ॿुधाईंदा आहिनि उहो ई ॿुधो, बाक़ी हिन दुनिया जो कुझु बि न ॿुधो। हिकु बाप जो ॿुधाईंदा आहिनि उहो ई ॿुधो, बाक़ी हिन दुनिया जो कुझु बि न ॿुधो। संग जी ॾाढी संभाल करो। जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि, धारण कंदा आहिनि, उन्हनि जो संग करो त अवस्था फर्स्ट क्लास थी वेंदी। कई ॿारनि जी अवस्था खे ॾिसी बाबा खे ख़्यालु हूंदो आहे कि ड्रामा में कुझु परिवर्तन थी वञे, परंतु पोइ बि चवंदा आहिनि इहे बि राजधानी स्थापना थिए थी। ओम शांति। हिकु ई बेहद जो बाप बेहद जे ॿारनि खे वेही सम्झाईंदा आहिनि व पढ़ाईंदा आहिनि। बाक़ी मनुष्य जो कुझु पढ़ंदा आहिनि, ॿुधंदा आहिनि, उहा तव्हांखे ॿुधणु पढ़णु कुझु बि न आहे। छो जी इहे त सम्झी विया आहियो कि इहे हिकु ई ईश्वरीय पढ़ाई आहे जो हाणे असांखे पढ़णी आहे। तव्हांखे सिर्फ़ु हिकु ईश्वर सां ई पढ़णो आहे। बाप जो पढ़ाए सिखाए ओरली पढ़णो आहे। उहो त अनेक प्रकार जी किताबियूं लिखंदा आहिनि जो सॼी दुनिया पढ़ंदी रहंदी आहे। केतिरी ढेर किताबियूं पढ़ंदा रहंदा आहिनि। सिर्फ़ु तव्हां ॿार ई चवंदा आहियो हिकु सां ई ॿुधो, उहो ई ॿियनि खे ॿुधायो, छो जी उन्हनि सां जो कुझु ॿुधायूं उन में ई कल्याण आहे। बाक़ी त ढेर किताबियूं आहिनि, नई नई पॉइंट्स निकिरंदी रहंदियूं आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो राइटिस्ट त हिकु बाप ई ॿुधाईंदा आहिनि, बसि उन्हनि सां ई ॿुधो। बाप त ॿारनि खे ॾाढो थोरो सम्झाईंदो आहे, उनखे डिटेल में सम्झाए करे पोइ हिकु ई ॻाल्हि ते अची वेंदा आहिनि। बल मनमना भव अक्षर बाबा राइट चवंदा आहिनि, परंतु बाबा ईअं चई न। बल मनमना भव अक्षर राइट चवंदा आहिनि, परंतु बाबा इहो बि थोरी चयो अथई। इहे त संस्कृत बाबा चवंदा आहिनि, इहे त संस्कृत अक्षर आहे। बाबा त सिंपल चवंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत जो ज्ञान जो ॿुधाईंदो आहे उहो धारण करो। न बाबा चवंदा आहिनि इहे मनमना भव अक्षर बि बाबा थोरी चयो अथई। इहे त गीता में लिखियलु आहे, हिन जो अर्थ बाबा ॿुधाईंदा आहिनि। लेकिन बाबा त असांखे सिंपल चवंदा आहिनि, तव्हां आत्मा आहियो, पंहिंजे पीउ खे यादि करो। सृष्टि चक्कर में असां ईअं चक्कर लॻाए करे आया आहियूं, बुद्धि में रखो, बसि धारण कंदा हलो। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो सचो जो देवी देवता ठाहींदा आहियूं उहो पोइ वृद्धि खे पाईंदा वेंदा। ॿारनि खे मूल वतन बि यादि आहे, नई दुनिया बि यादि आहे। पहिरियों ऊच ऊच ते ऊच बाबा, पोइ इहे नई दुनिया जंहिंमें लक्ष्मी नारायण ऊच ते ऊच राज्य करण वारा आहिनि। चित्र त ज़रूरु खपनि न। बाबा चवनि था चित्र त ज़रूरु खपनि, त उहा बाक़ी निशानी रहिजी वई आहे। इहे हिकु चित्र आहे राम जो बि आहे, परंतु राम राज्य खे हेवन न चईंदासीं। राम जो बि आहे, राम सीता जो, लेकिन राम राज्य खे हेवन थोरी चईंदासीं। त्रेता युग खे स्वर्ग न हेवन न चईंदासीं, उहो सेमी स्वर्ग आहे। उहो ऊच ते ऊच बाप पढ़ाइनि था हाणे असांखे। बसि सिंपल ॻाल्हियूं ई आहिनि जो असांजो बाबा टीचर ठही करे असांखे सभु ॿुधाइनि था। हिन में किताब आदि जी त कोई ज़रूरत न आहे। इहे किताब आदि कुझु बि न हलणी आहे जो ॿियनि खे ॿिए जन्म में पढ़ी सघनि। उहे पढ़ाई हिन जन्म जे लाइ ई आहे। इहे अमर कथा बि आहे, नर सां नारायण ठहिण जी शिक्षा बि बाप ॾींदा आहिनि नई दुनिया जे लाइ। ॿार 84 जो चक्कर खे बि ॼाणे विया आहिनि। इहे पढ़ाई जो समय आहे, बुद्धि में मंथन हलणो खपे, तव्हांखे ॿियनि खे बि पढ़ाइणो आहे। सिंपल छा सम्झाइणो आहे असांखे? असां सभु आत्मा आहियूं, असांजो बि परमात्मा आहे, असां ईअं चकर लॻाया आहियूं बसि।
असां में दैवी गुण या हाणे उहे दैवी गुण धारण करणा आहिनि। बसि बुद्धि में इहो मंथन हलणो खपे ताकी ॿियनि खे बि पढ़ाइणो आहे। सवेरे उथी करे वीचार सागर मंथन करिणो आहे। सवेरे ई वीचार सागर मंथन सुठो थींदो आहे। जो सम्झाइण वारा हूंदा उन्हनि जो ई मंथन हूंदो। टॉपिक्स पॉइंट्स आदि निकिरंदियूं आहिनि। भक्ति जी ॻाल्हियूं जन्म जन्मांतर ॿुधंदा आया आहिनि। भक्ति जी ॻाल्हियूं त जन्म जन्मांतर ॿुधाई। इहे ज्ञान जन्म जन्मांतर न ॿुधाई, हिकु बाप हिकु ई बार ॿुधाईंदा आहिनि। पोइ इहे नॉलेज तव्हांखे भुलिजी वेंदी आहे। भक्ति मार्ग जी केतिरी किताबियूं आहिनि, विलायत सां बि ईंदियूं आहिनि। इहे सभु ख़त्म थियणियूं आहिनि। सतयुग में त कोई किताब आदि जी दरकार ई न रहंदी। इहे सभु आहे कलयुगी सामग्री। बाबा चवंदा आहिनि सतयुग में त कोई किताब आदि जी दरकार ई न रहंदी कंहिंखे बि। इहे सभु आहिनि कलयुगी सामग्री। हिते त जो कुझु ॾिसंदा आहिनि हॉस्पिटल जेल जज आदि, हुते कुझु बि हिते जो कुझु ॾिसंदा आहियो हॉस्पिटल जेल जज आदि, हुते कुझु बि न हूंदो। ये दुनिया ई ॿी हूंदी। दुनिया त इहे ई आहे, परंतु नई ऐं पुराणी में फ़र्क़ु ज़रूरु थी वेंदो आहे। पुराणी में कचिरो ॾाढो हूंदो आहे, नई में हिकदमि साफ़ु सुथरी हूंदी। उन्हनि खे चइबो ई आहे स्वर्ग। उहे दुनिया पोइ नर्क ठहींदी आहे। मुख सां चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी थियो। मुख सां चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी थियो। सन्यासियुनि जे लाइ चईंदा आहिनि ब्रह्म में लीन थी वियो, निर्वाण वियो। हिते मुख सां चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी थियो। सन्यासियुनि जे लाइ चईंदा आहिनि ब्रह्म में लीन थी वियो, निर्वाण वियो। परंतु निर्वाण त कोई वेंदो न आहे, स्वर्ग त कोई वेंदो न आहे। तव्हां ॼाणंदा इहे रुद्रमाला कीअं ठहियलु आहे। रुंड माला बि आहे न, विष्णु जी राजधानी जी माला बि ठहींदी आहे। विष्णु जी राजधानी जी माला बि ठहींदी आहे न। हाणे माला जे राज खे तव्हां ॿार ॼाणे विया आहियो। हाणे माला जे राज खे असां ॿार ॼाणे विया आहियूं। नंबरवार पढ़ाई अनुसार ई माला में पिरोइजंदा। पहिरियों इहे निश्चय खपे। पहिरियों इहे निश्चय खपे। बाबा चवनि था इहे पढ़ाई ईश्वर पढ़ाई आहे। उन अनुसार ई त असां पढ़ंदासीं, उन अनुसार ई त असां मार्क्स वठंदासीं, उन अनुसार ई त असां माला में पिरोइजंदासीं न। उहो सुप्रीम बाप ऐं सुप्रीम शिक्षक बि आहे। तव्हांजी बुद्धि में जो नॉलेज आहे उहो ई ॿियनि खे ॾियणी आहे। असांजी बुद्धि में जो नॉलेज आहे उहो ई असांखे ॿियनि खे बि ॾियणी आहे। आप समान ठाहिणो आहे। वीचार सागर मंथन करिणो आहे। अख़बारनि में अख़बारियूं बि सवेरे सवेरे निकिरंदियूं आहिनि। उहो त कॉमन ॻाल्हि आहे। इहे त हिकु ॻाल्हि लख रुपए जी आहे। ही त बाबा जी हिकु ॻाल्हि लख रुपए जी आहे। कोई सुठी रीति सम्झंदा आहिनि, कोई घटि सम्झंदा आहिनि। सम्झण ऐं सम्झाइण जे अनुसार ई सम्झण ऐं सम्झाइण जे अनुसार ई नई दुनिया में पद मिलंदो आहे। छो जो जेतिरनि खे सम्झाए आपसमान ठाहींदा ओतिरी असांजी राजधानी ठहींदी आहे न। त उन अनुसार असांखे पद बि मिलंदो। वीचार सागर मंथन करण में ॾाढो एकांत खपे। राम तीर्थ जे लाइ ॿुधाईंदा आहिनि जॾहिं लिखंदो हुयो चेले खे चईंदो हुयो 2 मील दूर थी वियो न त वाइब्रेशन ईंदा, तव्हां हाणे परफेक्ट ठही विया आहियो न। सॼी दुनिया जी आहे डिफेक्टेड बुद्धि। तव्हां हिन पढ़ाई सां ईअं लक्ष्मी नारायण ठहींदा आहियो। केतिरी ऊंच पढ़ाई आहे असांजी। असां हिन पढ़ाई सां हाणे लक्ष्मी नारायण ठहूं था। केतिरी ऊंच पढ़ाई आहे, परंतु नंबरवार विहारे न सघंदा आहियूं। पिछाड़ी में विहारण सां फ़र्क़ु थी वेंदो। गुटको खाईंदो, वायुमंडल ख़राबु कंदो। इन करे हिते बाबा कुझु बि डिस्क्लोज़ न कंदा आहिनि कि ये अहिड़ो आहे। भले नंबर 1 में विहण वारो हुजे, लेकिन उन खां बि नंबर लास्ट वारो अगरि सुठो पुरुषार्थी हूंदो त बि बाबा उनखे ईअं न चईंदो
किताब पुठियां वियो उहो अॻियां वियनि, न त घुटको खाईंदो, वायुमंडल ख़राबु कंदो। हीअं त लॉ चईंदो आहे नंबरवार विहारिणो खपे, परंतु इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे गुण जाने, गुड़ जी गोथरी जाने, इहा ॾाढी ऊच नॉलेज आहे। तव्हांजी अलॻि अलॻि क्लास त न करे सघंदा आहियूं न। वास्तव में तव्हांखे क्लास में हिन तरह वेहणो खपे जो अंग सां अंग न लॻे। असांखे क्लास में ईअं वेहणो खपे जो असां मतिलबु टच न थियणु खपनि, छोकी दूरि दूरि वेहणो खपे। माइक ते त परे बि आवाज़ु ॿुधी सघंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि हिन दुनिया जो तव्हां कुझु बि न ॿुधो। बाप चईंदा आहिनि हिन दुनिया जो तव्हां कुझु बि न ॿुधो, न पढ़ो, उन्हनि जो संग बि न करो। न हिन दुनिया जो ॿुधो, न पढ़ो, ऐं उन्हनि जो संग बि न करिणो आहे। जो सुठी रीति पढ़ंदा आहिनि हुननि जो ई संग करिणो खपे। जिते सर्विस आहे, जीअं म्यूज़ियम आदि आहे, त हुते ॾाढा तिखा ऐं योगयुक्त ॿार खपनि। जिते सर्विस आहे, म्यूज़ियम आदि आहे, त हुते ॾाढा तिखा ऐं योगयुक्त ॿार खपनि। इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि कि ड्रामो त ठहियलु आहे। कॾहिं कॾहिं बाबा सोचंदा आहिनि कुझु ड्रामा में चेंज थी वञे, परंतु चेंज न थी सघंदी आहे। इहे ठहियलु हिकु खेल आहे। ॿारनि जी अवस्था खे ॾिसी ख़्यालु ईंदो आहे कि कुझु चेंज थी वञे। छा ईअं स्वर्ग में हलंदा पोइ ख़्यालात ईंदो आहे। स्वर्ग में त सॼी राजधानी खपे न, दास दासियूं बि खपनि, चंडाल बि खपनि। ड्रामा में कुझु चेंज न थी सघंदो आहे। हर आत्मा खे जो पंहिंजो पंहिंजो पार्ट मिलियो आहे उनखे वॼाइणो ई आहे न। बाबा त रहम दिल आहे, बाबा खे त रहम ईंदो आहे न, इहो ॿार सुधरी वञे, हिन जी एक्ट सुधरी वञे। परंतु बाबा चवंदा स्वर्ग में, राजधानी में त सभु ॿार खपनि न। भॻवान वटि इहे बि ड्रामो ठहियलु आहे, हिन खे मां चेंज न करे सघंदो आहे। भॻवान जे मथां त कोई बि न आहे। मनुष्य त चई ॾींदा आहिनि भॻवान छा न करे सघंदा आहिनि, परंतु भॻवान ख़ुदि चईंदा आहिनि मां कुझु न करे सघंदो आहे। इहे ठहियलु हिकु खेल आहे। विघ्न पईंदा आहिनि, कुझु बि न करे सघंदा आहिनि। ड्रामा में नूंदा मां छा करे सघंदो आहे, परंतु ॿार पुकारंदा आहिनि असांखे नंगनि थियण सां बचायो। हाणे बाप छा करे, बाप सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि ड्रामा जी भावी आहे इहा। बाप सिर्फ़ु चईंदा आहिनि इहे ड्रामा जी भावी आहे, इहे त ठहियलु हिकु ड्रामो आहे। ईअं न सम्झो भॻवान जी भावी आहे, ईअं न सम्झो इहे कोई भॻवान जी भावी आहे। भॻवान जे हथ में हुजे त सम्झो कोई अन्य शरीर छॾंदो आहे त उनखे बि अनन्य शरीर छॾंदो आहे त उनखे बि बचाए ॾे। त इन करे माण्हू कॾहिं कॾहिं कोई बची वेंदो त चईंदा आहिनि भॻवान जी कृपा आहे। इहे त ड्रामा में ईअं आहे। बाबा थोरी कुझु कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां त ख़ुदि ई ड्रामा जे बंधन में बंधियलु आहियां। इन करे असांखे हमेशह शुभ भावना, शुभकामना कंदा हलो। सभिनि जे लाइ सुठो सुठो सोचंदा हलो। पोइ जेको ड्रामा में हुजे, पंहिंजी तरफ़ां असांखे कुझु बि अहिड़ो कर्म न करिणो आहे, अहिड़ो संकल्प न करिणो आहे जंहिंसां साम्हूं वारे जो नुक़सानु थी वञे। असां चऊं सभु ठीकु थी वेंदो बसि। पोइ जेको ड्रामो त बाबा चईंदा आहिनि हाणे बाप छा कंदा। बाप सिर्फ़ु चई ॾींदा ड्रामा जी भावी। अगरि किथे पवित्रता जे लाइ कंहिंखे तंग था करनि त बाबा बि चईंदा ड्रामा जी भावी आहे। इहे ठहियलु हिकु ड्रामो आहे। ईअं न सम्झो भॻवान जी भावी आहे। भॻवान जे हथ में हुजे हा त सम्झो कोई अनन्य शरीर छॾे त उनखे बि बाबा बचाए वठंदा आहिनि। अहिड़ा ॾाढनि खे संशय ईंदो आहे। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि, अगरि भॻवान जा ॿार आहिनि त छा भॻवान बि पंहिंजे ॿारनि खे न बचाए सघंदो आहे। ॾाढा उल्हना बि ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि अहिड़ो साधू माण्हू त
कंहिंजी प्राणनि खे बचाए सघंदा आहिनि। प्राण पोइ वरी खां अची वेंदा आहिनि, चिता सां बि उठी वेंदो आहे। पोइ चईंदा आहिनि ईश्वर लौटाए ॾिनई, काल खणी वियो, उन ते प्रभु जी रहम कई, ईअं चईंदा आहिनि। अगरि कोई ज़िंदा थी वियो त चईंदा आहिनि कि ईश्वर उनखे वापसि मोकिले छॾियईं, काल अची वियो, काल खणी वियो अगरि हली वियो त, या चईंदा आहिनि चलो प्रभु हिन ते रहम कयो अथई। बाप सम्झाईंदा आहिनि जो कुझु ड्रामा में न हूंदो आहे उहो थींदो ई रहंदो आहे, बाप बि कुझु न करे सघंदा आहिनि। हिनखे चइबो आहे ड्रामा जी भावी। त असांखे बाबा ड्रामा जे ते पको था कराइनि। बाबा असांखे चवनि था ॾिसो दादियूं बि केॾो कुझु बीमारी में उन्हनि सहन कयो, मतिलबु उन्हनि खे बि सभु कुझु थियो, बीमार थिया, मम्मा खे बि केॾी बीमारी हुया, लेकिन बाबा चईंदा आहिनि अगरि मुंहिंजे हथ में हुजे हा त मां अनन्य शरीर न छॾे उनखे बचाए ॾियां। ये त सभु ड्रामा में न हूंदा आहिनि, इनखे चइबो आहे ड्रामा जी भावी। ड्रामा जो अक्षर तव्हां ॼाणंदा आहियो, उहो चईंदा आहिनि जो कुझु थियणो हुयो थी वियो, फ़िक्र काथां न, तव्हांखे बेफ़िक्र ठाहींदा आहिनि। सेकेंड बाय सेकेंड जो कुझु थींदो आहे सभु कुझु ड्रामो ई सम्झो। सेकेंड बाय सेकेंड जो कुझु थींदो आहे सभु कुझु ड्रामो ई हले थो। आत्मा शरीर छॾे करे ॿियो पार्ट वॼाई ड्रामो। अनादि पार्ट खे तव्हां कीअं फेरे सघंदा आहियो? भले हाणे थोरी कच्ची अवस्था आहे, थोरो बहुत वीचार अची वेंदो आहे, परंतु भावी कुझु न करे सघंदी आहे। माण्हू भले छा बि चवनि, परंतु असांजी बुद्धि में ड्रामा जो राज आहे न। माण्हू भले कुझु बि चवनि, लेकिन असांखे त पतो आहे जो ड्रामा में आहे उहो त थियणो ई आहे। हर सीन खे साक्षी थी करे बाबा सां गॾु ॾिसी करे एक्सेप्ट कंदा हलो, तॾहिं ई असां पंहिंजे जीवन में अॻियां वधी सघंदासीं। माण्हू त बसि छा चवनि, लेकिन असांजी बुद्धि में आहे इहे सभु ड्रामे अनुसार सभु कुझु थींदो थो हले। पाठ वॼाइणो आहे, फ़िक्र जी ॻाल्हि कोन्हे। पाठ वॼाइणो आहे, फ़िक्र जी ॻाल्हि कोन्हे। जेसि ताईं कच्ची अवस्था आहे त थोरी थोरी लहर अची वेंदी आहे। बाबा चवंदा आहिनि असांखे अंत में कोई छीटा बि न अचणा खपनि, छीटा बि न अचणा खपनि। हिकदमि प्योर आत्मा, कोई विकार बुराई टच बि न करे सघे, छीटा बि न अचनि, हिकदमि बाप समान स्थिति हुजणी खपे। हिन समय तव्हां सभु पढ़ाई था पढ़ो न, तव्हां सभु देहदारी आहियो, मां विदेही आहियां। जॾहिं देहदारनि खे सभु देहदारनि खे हाणे मां सिखलाइण आयो हुअमि। बाप सम्झाईंदा आहिनि कोई समय तव्हां ॿारनि खे पोइ इहो ब्रह्मा बि वेही सम्झाईंदा आहिनि। इहो बाप जो पाठ, प्रजापिता ब्रह्मा जो पाठ वंडरफुल आहे। इहे बाप विचार सागर मंथन करे असांखे ॿुधाईंदा आहिनि। ब्रह्मा बाबा केतिरी वंडरफुल नॉलेज आहे न, केतिरी बुद्धि हलाइणी पवंदी आहे। बाबा चईंदा आहिनि केतिरी वंडरफुल नॉलेज आहे, केतिरी बुद्धि हलाइणी पवंदी आहे। बाबा जो विचार सागर मंथन सुबुह जो हलंदो आहे। तव्हांखे बि ईअं ठहिणो आहे जहिड़ो टीचर, जीअं टीचर आहे असांखे बि बाबा टीचर जीअं ठहिणो आहे। पोइ बि फ़र्क़ु त ज़रूरु रहंदो आहे। टीचर स्टूडेंट खे कॾहिं 100 मार्क्स न ॾींदा आहिनि, कुझु कम ॾींदा आहिनि, उहो ऊचे ते ऊचो आहे। असां देहदारी आहियूं न त बाबा मिसल 100% कीअं ठाहींदासीं, इहा ॾाढी गुही ॻाल्हि आहे। कोई त ॿुधी करे धारण कंदा आहिनि ऐं ख़ुशी थींदी आहे। कोई चइनि बाबा जी त हिकु ई वाणी हलंदी आहे, रिपीटेशन थींदी आहे। हाणे कोई नयो ॿारु ईंदो त मूंखे पहिरीं पॉइंट उठाइणी पए न, कोई नई पॉइंट बि निकिरी वेंदी आहे ॿियनि खे सम्झाइण जे लाइ। ॿारनि खे पोइ बि बाप खे मदद करणी खपे। कोई नई पॉइंट बि निकिरंदी आहे ॿियनि खे सम्झाइण लाइ, ॿारनि खे पोइ बाप खे मदद करणी खपे।
मैगज़ीन कढंदा आहिनि। कल्प पहिरियों बि ईअं ई लिखियो हुयो, अगरि अख़बार निकिरे त हुन ते ॾाढो ध्यानु ॾियणो खपे। अगरि अख़बार कढंदा आहिनि त उन्हनि ते ॾाढो ध्यानु ॾियणो खपे। ईअं कोई ॻाल्हि न हुजे, अहिड़ी कोई ॻाल्हि न हुजे जो मनुष्य पढ़ी करे नाराज़ थी वञे। त ॾिसो, अख़बार कढण बि कोई मामूली ॻाल्हि न आहे। कोई कीअं बि नाराज़ थी वियो त पोइ आवाज़ु उठाए सघंदो आहे न। मैगज़ीन त तव्हां पढ़ंदा आहियो, कोई कच्ची पक्की ॻाल्हि हूंदी त चईंदा हाणे ताईं संपूर्ण न ठहिया आहिनि। बाबा चईंदा न, ॿारनि खां भूलियूं त थींदियूं रहंदियूं आहिनि। एक्यूरेट 16 कला संपूर्ण ठहिण में समय त लॻंदो ई आहे न। हाणे त ॾाढी सर्विस करणी आहे, ॾाढी प्रजा ठाहिणी आहे, इहे बि बाप सम्झाईंदा आहिनि। अनेक प्रकार जी मार्क्स हूंदी आहे न, इहे बि बाबा सम्झाईंदा आहिनि। अनेक प्रकार जी मार्क्स हूंदी आहे। कोई निमित आहे ॾाढनि खे ज्ञान ॾियण जे लाइ प्रबंध कंदा आहिनि त उन जो बि फल उन्हनि खे मिली वेंदो आहे। कोई निमित ठाहींदा आहिनि, ॾाढनि खे ज्ञान ॾियण जी प्रबंध कंदा आहिनि त उन्हनि खे बि, भले ख़ुदि न वठे लेकिन प्रबंध कंदा आहिनि त उन्हनि खे बि फल त मिलंदो आहे न। हाणे त पुराणी दुनिया ई ख़त्म थियणी आहे। हिते आहे अल्पकाल जो सुख, बीमारी आदि त सभु थींदी ई आहे। बाबा सभु ॻाल्हियुनि जो अनुभवी आहिनि। ॾिसो, बाबा असांखे पूरे विश्व जो समाचार ॿुधाइनि था, पूरे विश्व जी ॻाल्हियूं ॿुधाइनि था। दुनिया जी ॻाल्हियूं बि बाबा सम्झाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि अख़बार व मैगज़ीन में वंडरफुल ॻाल्हियूं लिखो जो सम्झनि की ब्रह्म कुमारियुनि इहा त ॻाल्हि बिल्कुलु ठीकु लिखी आहे। इहा लड़ाई 5000 वर्ष पहिरियों हूबहू लॻी हुई। कीअं? इहा अची करे सम्झो। तव्हांजो नाम बि थींदो, मनुष्य ॿुधी करे ख़ुशि बि थींदा। असांजो नाम बि थींदो, मनुष्य ॿुधी करे ख़ुशि बि थींदा। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, परंतु जॾहिं कंहिंजी बुद्धि में वेह। ॾिसो, मैगज़ीन आदि अख़बार आदि माण्हुनि खे असां ॾींदासीं त उहो पढ़ंदा रहंदा। शांति, वैसे बि मैगज़ीन ऐं अख़बार फ्री टाइम में पढ़ंदा आहिनि त पढ़ंदे पढ़ंदे उन्हनि खे कुझु त टच थींदो न। भले सेंटर ताईं न अचनि। बाबा चईंदा न, सभु त बाबा सां न मिलंदा न, लेकिन सभिनि खे संदेश त पहुचणो आहे। अहिड़ा ॿार बि हूंदा जो भले बाबा जे घर में न आहिनि, लेकिन किथे वेही करे पुरुषारत ज़रूरु कंदा हूंदा। कोई बि ॻाल्हि हिकु पकिड़ो, बाबा खे कीअं यादि करो, कहिड़ो बि गुण धारण करो त सभु गुण, सभु शक्तियूं आपे ई धारण थी वेंदियूं। त बाबा चईंदा न, सभिनि खे संदेश कीअं पहुचंदो। त इहे असांजी जो मैगज़ीन आहे, कैलेंडर्स आहिनि, इन्हनि में बि असां कंहिंखे, कोई न कंहिंखे बि उपहार जे रूप में ॾियो। भले कॾहिं त शांती में उनखे पढ़ंदा, ॾिसंदा न। उन्हनि जे कन में असांखे ॻाल्हि विझी छॾिणी आहे। तव्हांजो नाम बि थींदो, मनुष्य बि ख़ुशि थींदा। ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, परंतु जॾहिं कंहिंजी बुद्धि में वेह। जो लिखंदा आहिनि उन्हनि खे पोइ सम्झाइणो बि आहे। सम्झाइण न ईंदो हूंदो, हिन करे पोइ लिखंदा बि न आहिनि। अगरि कंहिंखे सम्झाइण न ईंदो आहे न त लिखंदा बि न आहिनि। अच्छा, मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार हिकु बाप जो ॿुधाईंदा आहिनि व पढ़ाईंदा आहिनि, उहो ई ॿुधो व पढ़ो। बाक़ी जो कुझु बि पढ़णु ॿुधण जी, बाक़ी ॿियो कुझु पढ़ण ऐं ॿुधण जी दरकार न आहे। संग जी ॾाढी संभाल करणी आहे। अॼु बाबा चई, मूंसां ई ॿुधो, मूंसां ई पढ़ो, मुंहिंजी ॻाल्हियूं ई ॿुधायो, मुंहिंजी ॻाल्हियूं ई सोचो, मुंहिंजी ॻाल्हियूं ई, मुंहिंजी श्रेष्ठ मत खे कर्म में लायो।
संग जी संभाल करो, सवेरे सवेरे वीचार सागर मंथन करो। ॿियो आहे ड्रामा जी भावी निश्चित ठहियल आहे, इन करे सदा बेफ़िक्र रहो। ड्रामा जी भावी निश्चित ठहियल आहे। ईअं न असां सोचूं हा असां सभिनि खे गुड वाइब्रेशन ॾियूं, सकाश ॾियूं। कोई बि सम्झो बीमार आहे या कोई परिस्थिति आहे, कोई ॻाल्हि आहे, लेकिन असांखे बि बाबा खे यादि करे उन्हनि खे गुड विशिस, गुड वाइब्रेशन ॾियो। ठीकु थियो त हीअ बि ड्रामा जी भावी, न थियो त हीअ बि ड्रामा जी भावी। ईअं न हा असां सकाश ॾिनो त हीअं थियो, थींदो आहे न कि हा असां सकाश ॾिनो त इहो कमु थी वियो। ड्रामा जी भावी आहे न, हिन में अहंकार न ईंदो। अगरि असां ड्रामा खे विच में लाहे छॾींदासीं न त हिन में अहंकार न ईंदो। सभु खेल ठहियल आहे, असां सभु हिते खेल खेॾूं था, हिन में अहंकार छा जो। कहिड़ी बि ॻाल्हि में संशय न उठायो, असांखे कहिड़ी बि ॻाल्हि में संशय न उठाइणो आहे। ईअं छो थियो, मां एॾो योग लॻायो, माण्हू भल छा बि चईंदा, लेकिन तव्हां ड्रामे ते अटल रहो। असांखे कॾहिं नेगेटिव न सोचिणो आहे, हमेशह सुठो सोचो, जेको थिए उनखे ड्रामा चई फुल स्टॉप करे ॾियो। वरदाना अथॉरिटी ठही समय ते शक्तियुनि खे कार्य में लॻाइण वारा मास्टर सर्वशक्तिवान। सर्वशक्तिवान बाप द्वारा जो सर्वशक्ति प्राप्त आहिनि, उहो जहिड़ी परिस्थिति, जहिड़ो समय, जंहिं विधि सां असां कार्य में लॻाइणु चाहियूं, उन ई रूप सां इहा शक्ति असांजी सहयोगी ठही सघंदी आहे। जहिड़ो समय, जहिड़ी परिस्थिति, जंहिं विधि सां असां पंहिंजे कार्य में लॻाइणु चाहियूं उन शक्ति खे, उन ई रूप सां इहे शक्तियूं असांजी सहयोगी ठही सघंदी आहे। इन शक्तियुनि खे उहो प्रभु वरदान खे जंहिं रूप में चाहियो उहो रूप धारण करे सघंदी आहे। इहे शक्तियुनि खे उहो प्रभु वरदान खे जंहिं रूप में चाहो उन रूप में असां धारण करे सघंदा आहियूं। हाणे शीतलता जे रूप में, हाणे जलाइण जे रूप में, हाणे असां सभिनि खे शीतलता जो अनुभव करायूं। हाणे सभिनि जे विकार बुराई खे भस्म करण जे कार्य में लॻायूं। सिर्फ़ु समय ते कार्य में लॻाइण जी अथॉरिटी ठहूं। सिर्फ़ु समय ते कार्य में लॻाइण जी अथॉरिटी ठहूं। ये शक्तियूं त तव्हां मास्टर सर्वशक्तिवान जी सेवाधारी आहिनि। ये शक्तियूं त असां मास्टर सर्वशक्तिवान जी सेवाधारी आहिनि। मेरी जानकी दादी जे पॉइंट्स में हुयो न, हिन अष्ट शक्तियुनि खे पंहिंजो साथी, सहयोगी, सहेली ठाहियो। अॼु बाबा चवनि था इहे त असांजी सेवाधारी आहिनि। स्लोगन आहे स्वपुरुषार्थ व विश्व कल्याण जे कार्य में जाते हिम्मत आहे हुते सफलता आहे। स्वपुरुषार्थ ऐं विश्व कल्याण जे कार्य में जाते हिम्मत आहे हुते सफलता आहे। छा ओम शांति। बाबा खे यादि करो,